हाँ बस क्यों बहुत रहा चाहिए हाँ बस क्यों बाबा ने साफ तो कर थोड़ा मिनट बाबा साफ कर अस्सलाम वालेकुम बाबा बाबा हथ बत मिलाने की जरूरत ना है कोरोना थी फिरे पई सरकार चवे थी डॉक्टर भी जलंदा हथ बत न मिलायो ऐं पंहिंजा हथ साबुण ना धो बाबा जो कासो आया हूँ तव्हांजे ॻोठ में तव्हां वोट ॾेई असांखे चूंडायो आहे तव्हांजे करे असां जेको असेंबलियुनि में पहुता आहियूं सो अॼु तव्हांजे ॻोठ में जेके ग़रीब गुरबा आहिनि मज़दूर माण्हू रोज़ कमाए खाइण वारा माण्हू उन्हनि जे लाइ राशन पाणी जो बंदोबस्तु करे आया आहियूं सो बाबा तूं पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे पाण सुञाणींदो जेके ग़रीब आहिनि उन्हनि खे ॾे जेको आहे सो सॼे महीने जो राशन खणी आ बाबा काॾियो मुंशी बाबा हे वठ तूं पंहिंजे हथनि सां पाण जेको आहे सो ग़रीबनि में विराए बाबा ये रख तू हाँ ये तुम भी दो हटो यार आल कमत नहीं लाए अच्छा के यार बंद किया है शेन में जो काल तुम भी हटो हाँ तुम भी हटो हाँ तुम भी हटो अब इन्हें में महीने राशन दो महीने सामान बची हम वही रहो गणती न क्यों का भी बाबा मूंखे हक़ीक़त में कावड़ ॾाढी लॻी आहे न शामियाना आणाया अथई न ॻोठ जा माण्हू घुराया अथई न नारा हणाए वठी अची कुर्सी ते विहारे बहरहाल ख़ैरु आहे असांखे हिन जी गिणती न आहे असांजी गिणती ग़रीबनि जी गिणती बाबा ग़रीबनि खे राशन पाणी ॾेई अचूं पोइ मिसकिन माण्हू अलाए बुख ते हूंदा अलाए दुख ते हूंदा सो हाणे मां हलाईंदो बाबा हाणे पाण ॼाण पंहिंजे ॻोठ सां तुंहिंजो ॻोठ ऐं तूं बाबा ठीकु आहे माशा अल्लाह बाबा माशा अल्लाह अरे सर असांखे गजो असांखे गरीब हूं बाबा तो के ये माइक दींदा रे बाबा दींदा तो के भी परेशान है दींदा रे तो के बाबा दींदा रे महीने में ॾिसो तो खोजे त छा ॾींदो अथई तव्हांखे ॾेसे अलाए गरीब सां दुश्मनी बा अब आने में तो सौ आने में छाती नो बा आने में तो भी ना मिला तो आने में छाती दो बाबा देखो मिलियो बाबा आने में छाती नो बा